जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हुर जमायत ऐं जमायत उलमाए सिकंदरिया पारां शानदार रैली कढी वई। रैली हाफ़िज़ इशफाक अहमद सिकंदरी, हाफ़िज़ खाविंद बख्श सिकंदरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में ॻोठ फ़कीर वाहिद बख्श राजड़ खां हुर मुजाहिद भाई खान महर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदे आली हज़रत पीर साईं पागारा जिन जी दावत अहमदू फ़कीर राजड़ बंगले शरीफ़ ते इख़्तिताम पज़ीर थी। रैली मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुती जिते मुक़र्रर उलमाए किराम ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक ऐं सीरत ते रोशनी विधी। मुख़्तलिफ़ ॻोठनि में रैली जे पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं लंगर जो पिणु बंदोबस्त कयो वियो हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।